नवदेरो खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त नवदेरो लॻे ॻोठ साबिल जूणे जो वासी जूणेजा बिरादरीअ जे माण्हुनि जो केटी मुमताज़ पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। गढ़ी खुदावंद भुट्टो में पीपी सिंध जे सदर सेनेटर निसार अहमद खोड़ो आॾो पाक किताब खणी पिणु एहतजाज कयो। एहतजाज में शामिल जूणेजा बिरादरीअ जे औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि पाक किताब खणी निसार अहमद खोड़ो आॾो नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन मसमात सुबान खातून, रियाज़ हुसैन, मौला बख्श, यासीन जुणेजो, बादशाह जुणेजो, सरवत जुणेजो ऐं ॿियनि निसार अहमद खोड़ो जे गाॾियुनि जे काफ़िले खे गढ़ी खुदा बख्श भुट्टो शहीदनि जी मज़ार ॾांहुं वञण खां रोकींदे रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त केटी पुलिस बिला जवाज़ असांजो नौजवान अब्दुल जब्बार जुणेजो खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे ऐं 6 ढोर बि ज़बरदस्ती काए वई आहे। हिननि जो उहो पिणु चवणो हो त केटी मुमताज़ थाणे जो SHO तस्लीम पठान नौजवान खे आज़ादु करण ऐं ढोर छॾण जा 2 लख रुपया रिश्वत घुरी रहियो आहे। न ॾियण ते नौजवान खे कूड़े मुक़ाबले में मारण या ज़ख़्मी करण जूं धमकियूं बि ॾिए पियो। हिननि मुतालबो कयो त गिरफ़्तार कयल नौजवान अब्दुल जब्बार जुणेजो खे आज़ादु करे कायल 6 ढोर वापसि करे इंसाफ़ कयो वञे। जंहिं ते PP सिंध जे सदर सेनेटर निसार अहमद खोड़ो मुज़ाहिरीन खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़त्म करायो। मेरी